अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध, फ़रवरी 2021। कहाणी आहे पुटु कंहिंखे खपे। वरिया गुज़रिया हिकु अमीर माण्हू पंहिंजे महबूब पुट सां हयाती गुज़ारींदो हो। ॿिन्ही ॼणनि खे हिकिड़ो गॾियल शौक़ु हूंदो हो त उहो आर्ट ऐं सकाफ़त जूं मुख़्तलिफ़ शयूं गॾु कनि। हिननि गॾिजी सॼी दुनिया जो सैर कयो ऐं चूंडे चूंडे अमुल माणक हथु कया हुआ। संदन अबाणे मालात में जॾहिं बि केरु ईंदो हुयो त भितियुनि ते लॻल शाहकार सभिनी जो ध्यानु पाण ॾांहुं छिकींदा हुआ। उन शख़्स जी घरवारी कॾो को गुज़ारे वई हुई ऐं हाणे ही ॿई पीउ पुट हिक ॿिए खे ॾिसी जीअंदा हुआ। कुराड़े खे उहा मुसरत हासिलु हुई त संदसि पुटु शाहपारनि चूंडण में ख़ासि ज़ौक़ु रखे थो, जॾहिं त पुट जे तरबियत वरितल अखियुनि में सदाईं वापारु, शयुनि जे अघु ऐं क़ीमतुनि जी हैसियत जो रंग समायल हूंदो हो। सियारो आयो त मुल्क ते जंग मरजी आई। नौजवान खे महाज़ ते वञिणो पियो ऐं कुझु हफ़्तनि खां पोइ कुराड़े खे हिकु तार मिली त संदसि पुटु ग़ाइबु थी वियो आहे। कुराड़ो पीउ वधीक ख़बरुनि लाइ इंतज़ारु कंदो रहियो ऐं खेसि उहो ख़ौफ़ वराए वियो त हाणे हू पंहिंजे पुट खे कॾहिं बि ॾिसी कोन सघंदो। कुझु ई ॾींहंनि में संदसि ख़ौफ़ यकीन में मटिजी वियो। पंहिंजे हिकु साथी सिपाहीअ खे बचाईंदे हुनजो पुटु मरी चुको हो। उदास ऐं अकेले पीउ ॾुख में घड़ियूं घारणु शुरू कयूं। ख़ुशियुनि जा उहे लम्हा जेके अॻु हूंदा हुआ हाणे न रहिया। ईद जे हिकु ॾींहुं सुबुह जे वेल संदसि दर ते ठड़को थियो। जंहिं महिल हू दर ॾांहुं वञी रहियो हो त साम्हूं लॻल हिकु शाहकार तस्वीर खेसि यादि ॾियारियो त संदसि पुटु घर न पियो अचे। हुन दर खोलियो ऐं ॾिठईं त हिकु सिपाही पंहिंजनि हथनि में हिकु वॾो दॿो खयों बीठो आहे। सिपाहीअ कुराड़े सां पंहिंजो तारुफ़ कराईंदे चयो, मां अव्हांजे पुट जो दोस्त आहियां ऐं उहो ई माण्हू आहियां जंहिंखे बचाईंदे हुन जान ॾिनी। छा मां कुझु लम्हनि लाइ अंदरि अची सघां थो? मूंखे अव्हांखे कुझु ॾेखारिणो आहे। जंहिं ॿिन्ही पाण में कचहरी शुरू कई त सिपाहीअ खेसि ॿुधायो त कीअं न संदसि पुटु आर्ट ऐं सकाफ़त सां पंहिंजे पीउ जी मुहबत खे दोस्तनि में बयानु कंदो हो। मां पाण बि हिकु आर्टिस्ट आहियां, सिपाही चयो, ऐं तव्हांखे इहो तोहफ़ो ॾियणु थो घुरां। कुराड़े जीअं ई तोहफ़े तां कागज़ परे कया त ॾिठईं त उहा संदसि पुट जी तस्वीर हुई। जेतोणीकि कंहिं वॾे मुसविर जो कमु न हो, पर वरी बि छोकिरे जा नक्श चिटा हुआ। पंहिंजे जज़्बनि खे काबूअ में रखंदे कुराड़े सिपाही जा थोरा मञा ऐं साणसि वाइदो कयो त तस्वीर खे आतिशदान जे मथां टंगींदो। सिपाहीअ जे वञण खां कुझु कलाक पोइ कुराड़े पंहिंजो कमु पूरो कयो ऐं लखें डॉलर महांगियुनि तस्वीरुनि खे सिरकाए विच में उहा आम रवाजी तस्वीर टंगी वई। हाणे रोज़ु हू हुन तस्वीर जे साम्हूं अची वेहंदो ऐं खेसि लॻंदो हो त ॼण संदसि पुटु हज़ारे माण्हुनि जूं हयातियूं बचायूं हुजनि। आहिस्ते आहिस्ते खेसि ॿियनि हंधनि तां बि संदसि पुट जे बहादुरीअ जा किसा मालूम थिया ऐं संदसि पुट जी तस्वीर ॼण त हुन लाइ अमुल ख़ज़ानो बणिजी वई। हुन पंहिंजे पाड़े वारनि खे ॿुधायो त उहो सभ खां अहम तोहफ़ो आहे। ॿाहिरि आई त हू बीमार थियो ऐं गुज़ारे वियो। पोयां संदसि शाहकारनि जो ख़ज़ानो रहिजी वियो। संभालींदड़ उहो फ़ैसिलो कयो त संदसि मेड़ी चूंडीअ खे नीलाम कयो वञे ऐं उन लाइ ईद जे ॾींहं खे चूंडियो वियो। आख़िर उहो ॾींहुं बि आयो जंहिं ॾींहुं वॾा वॾा शौक़ीन हुन ख़ज़ाने खे हथु करण लाइ दौलतुनि जा अंबार खणी आया। नीलाम हिकु तस्वीर सां शुरू थियो जंहिंजो नालो फ़हिरिस्त में शामिलु न हो। उहा तस्वीर कुराड़े जे पुट जी हुई। नीलाम कंदड़ शुरूआती ॿोली लॻाइण लाइ सॾु कयो, पर चोतरफ़ माठि हुई। $100 सां ॿोली केरु शुरू कंदो? हिन ज़ोर सां पुछियो, पर किथां बि को जवाबु कोन आयो। पोयां किथां कंहिं चयो, हिन तस्वीर जी कंहिंखे ज़रूरत आहे। हीअ त रुॻो हिन जे पुट जी तस्वीर आहे। उन खे छॾियो ऐं चङियुनि शयुनि जो नीलाम शुरू कयो। उन आवाज़ में केतिरा ॿिया आवाज़ बि शामिलु थी विया, पर नीलाम कंदड़ ज़ोर सां चयो, न, असांखे पहिरीं हीअ ई तस्वीर विकिणी आहे। हाणे ॿुधायो त पुटु कंहिंखे खपे? आख़िरकार कुराड़े जे हिकु पुराणे दोस्त चयो, उहा तस्वीर $10 में मिली सघंदी? मूं वटि त बसि एतिरा ई पैसा आहिनि। को उन खां मथे ॿोली हणंदो? नीलामी कंदड़ पुछियो। कुझु देरि जे माठ खां पोइ हुन चयो, 1, 2 विकिजी वई। सॼो कमरो आवाज़नि सां भरिजी वियो। किथां कंहिं चयो, जान छुटी,
हाणे पाण क़ीमती शयुनि जी नीलामी करे सघूं था। नीलाम कंदड़ हाज़िरीन ॾे निहारियो ऐं ॿुधायईं त नीलामी ख़तमु थी चुकी आहे। सॼे कमरे में ॼण त बेएतवारी ऐं हैरानी भरिजी वई। कंहिं ॻाल्हायो ऐं पुछियईं, छा मतिलबु आहे त नीलामी ख़तमु थी वई? असीं हिते कंहिं कुराड़े जे पुट जी तस्वीर वठणु कोन आया हुआसीं। ॿियनि शाहूकारनि बाबति छा ख़्यालु आहे? हिते त किरोड़े रुपयनि जूं क़ीमती शयूं पियल आहिनि। असांखे वज़ाहत ॾिनी वञे। नीलामी कंदड़ वराणियो, ॻाल्हि बिल्कुलु सादी आहे। पीउ जी वसियत मूजिबि जेको पुटु खणंदो तंहिंखे सभु कुझु मिलंदो। उन ॾींहं खां ई उहो नियापो अञा ताईं हयात आहे। उहो हिकु मुहबत कंदड़ पीउ जो उञाण आहे। उहो पीउ जंहिंजे पुटु ॿियनि मथां पंहिंजी जान घोरी हुई।